रिकॉर्ड कयां हिते। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी। लिसानी मुंहिंजी ज़बान, लिसानी यफ़क़हु क़ौली। क़ौली माना मुंहिंजो क़ौल, मुंहिंजी ॻाल्हि। रब्बि ज़िदनी इल्मन अजमईन। रब्बि ज़िदनी इल्मा अजमईन। अल्लाह से असां सभिनी खे वधाए इल्म में, इंशा अल्लाह ताला इल्म नाफ़े में। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं सही ही जेको पोर्शन आहे अल्हम्दुलिल्लाह असां सिखी चुका आहियूं। आयतूं 82 खां, जीअं नईम साहिब चयो, 72 खां 80 ताईं। ठीकु आहे। इहो रुकू नंबर 8 हुयो। अल्हम्दुलिल्लाह हींअर असांजो आहे रुकू नंबर 9, आयतूं 81 खां 82 ताईं। ही जेके आहिनि इन में मुख्य ॻाल्हियूं कहिड़ियूं ईंदियूं? हिकु लफ़्ज़ ईंदो इज़। इनखे सम्झंदासीं त इज़ छा आहे। क़ुर में घणई दफ़ा इस्तेमालु थियल आहे इहो। ॿी ॻाल्हि अॼु ध्यानु ॾियण जी ॻाल्हि आहे, हिन 81 ऐं 82 जेके तमामु अहम ॻाल्हि आहिनि। हिन में रोज़मर्रा जी डिस्कशन में इहे शयूं ईंदियूं आहिनि, पर जॾहिं असां क़ुर खां क्लियर थींदियूं त असां ॻाल्हाइण में असांजे हिकिड़ो इंटेलेक्चुअल, हिकिड़ो सही क़िस्म जा लफ़्ज़ हूंदा। छड़ो ॿुधल न, ॾिठल, इंशा अल्लाह ताला सम्झियल सिखियल। अलाह पाक जो नबियुनि खां वाइदो वठणु, ऐं लफ़्ज़नि ते थोरो गौर कजो। लफ़्ज़ मिस थी वियो माना सम्झ मिस थी वेंदी। अलाह पाक जो वाइदो वठणु कंहिंखां? नबियुनि खां। वरी अलाह पाक जो उन वाइदे ते उन्हनि जो शाहिद हुजणु, बल्कि ईअं कजे उन्हनि खे शाहिद करणु। न ॿियो, उन्हनि खे शाहिद करणु, ईअं लिखिजे त बहितर आहे। यानी उन्हनि नबियनि खे हिक ॿिए ते माना शाहिद करणु, त ॾिसो तव्हां वाइदो इहो कयो आहे, उन्हनि खे ई इन जो पाबंद करणु। इहा ॻाल्हि हिकिड़ी तरफ़ शाहिदी, माना हिकिड़ो वाइदो वरितो, वरी उन्हनि खे शाहिद करे हिक ॿिए खां। उन खां पोइ वरी पाण उन मथां शाहिदी हुजण जी साथी। ॾिसो इम्पोर्टेंस केॾी आहे हिन शइ जी। हाणे इहा थी हिते। उन खां पोइ जेको अञा जेका ॻाल्हि हले थी पई आहे, चोथी पॉइंट, वरी उन वाइदे खां जेको फिरियो उनखे फासिक चवणु। आम माण्हू जी ॻाल्हि नथी कजे, इहा इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे। ही केरु थो वाइदो वठे? अलाह पाक। कंहिंखां थो वठे? नबियुनि खां। हाणे चौथा आयत ते इज़ हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे क़ुर पाक में जेको काफ़ी दफ़ा इस्तेमालु थियल आहे। इन जी माना आहे जॾहिं, पर हिन जी माना इज़ जी माना जॾहिं आहे। हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे क़ुर पाक में, इज़ा। कहिड़ो लफ़्ज़ आहे? थोरो रिपीट कजो। हे या इज़, हे या इज़ा। इनखे बि हीअं कजे त अञा बहितर। थोरो सभिनी खे ख़बर आहे, पर पोइ बि हिनखे इज़ा, ही ॿियो लफ़्ज़ थियो। ठीकु थियो। हाणे अचूं था बाए पास। ॿिन्ही जो मतिलबु छा आहे? जॾहिं। इज़ जॾहिं बि क़ुर पाक में आयो आहे, मादी लाइ ईंदो। मादी छा आहे? यानी गुज़िरियल ज़मानो। यानी इनखे अरबी में चवंदा आहिनि मालूम। असांखे छा थियो? मालूम आहे न, जेका कल्ह थी उहा शइ असांखे मालूम आहे। सुबुह जेका थी उहा असांखे मालूम आहे, गुज़री चुकी। ऐं इनखे वरी चवंदा आहिनि मबनी, माना उहा शइ तब्दील न थींदी। इज़ सां जेका ॻाल्हि ईंदी क़ुर पाक में, उहा शइ तब्दील थी न सघंदी, छो जो इहा मबनी आहे। मिसाल था वठूं, क़ुर पाक में असां सिखी आया आहियूं, असां सभिनी खे ख़बर आहे। वैस क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्दि ख़लीफ़ा। जॾहिं चयो अलाह पाक मलाइकनि खे त मां ख़लीफ़ो थो पैदा कयां किथे? ज़मीन में। हिते छा आयो आहे? व इज़, व इज़ आयो आहे। व इज़ काल, काल माना चयो रब का, तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो। हाणे इहा ॻाल्हि थी चुकी आहे न, इहा ॻाल्हि चेंज त कोन थींदी। इहा- अच्छा, हे स्क्रीन हली छा? सॉरी, हिनखे करिणो। सो इहा ॻाल्हि जेका थी चुकी, इहा तब्दील न थींदी, माना इहा शइ मबनी आहे। इज़ सां जेका ॻाल्हि आई मबनी। हाणे हलूं था पिया ॿी ॻाल्हि ते। ही इज़ा आहे, हेॾो ही जेको इज़ा, इहो छा आहे? इहो मुदारे। मुदारे जो मतिलबु छा आहे? यानी हलंदड़ वक़्तु या ईंदड़ ज़मानो। इन ॿिन्ही में इज़ा इस्तेमालु थींदी, हुनखे चवंदा मुदारे।
इहो छा ॿुधाईंदो आहे? इहो हाल ॿुधाईंदो आहे, माना हलंदड़ टाइम। ही क्लास हले थो पियो, हींअर ख़तमु न थियो, हले थो पियो। ठीकु, मां ॻाल्हायां थो पियो, मुंहिंजी ॻाल्हि ख़तमु कोन थी आहे, तव्हां क्लास में वेठा आहियो, हाल हले थो पियो। ऐं मुस्तक़बिल जी ॻाल्हि, हिन झट खां पोइ छा थींदो, कहिड़ो मुंहिंजो प्लान आहे शाम जो, सभिनी खे ख़बर आहे। उनखे छा चइबो? मुदारे। हाणे मुदारे जो मिसाल कीअं वठूं? ॾिसो हिते छा सभिनी खे ख़बर आहे हिन आयत जी, कहिड़ी? सूर वाक़िआ जी। सूर वाक़िआ कौं नंबर आहे? 56। 55 आहे सूर रहमान, उन खां पोइ सूर वाक़िआ ईंदी आहे, सूर वाक़िआ खां ई आहे 56। हिन में छा लिखियो आहे? इज़ा वक़अतिल वाक़िआ। छा लिखियल आहे हिते? इज़ा या इज़ा आहे? इज़ा। इज़ा वक़अतिल वाक़िआ, जॾहिं थींदी इहा क़ाइम छा? क़यामत। इन लाइ छा आयो? इज़ा आयो, मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे। ठीकु थियो? इहो फ़र्क़ु आहे इज़ ऐं इज़ा में। हाणे जेका 81 नंबर आयत जॾहिं असां शुरू कंदासीं न, उन में जेको किसो अचे थो पियो, उहो हिन मादी जो ईंदो। हिन में छा हूंदो इस्तेमालु थियल? पोइ इज़ हूंदो या इज़ा हूंदो? तव्हां पाण सोचियो ऐं जवाबु ॾियण जी ज़रूरत न आहे, थोरो पाण पाण खे जवाबु ॾियो जिते वेठा आहियो पाण। त जॾहिं असां मादी जी ॻाल्हि ईंदी 81 नंबर में, त इज़ अचणु खपे या इज़ा अचणु खपे? ॾिसूं था पिया, तव्हांजो जवाबु सही आहे, इज़ अचणु खपे। हाणे हीअ आयत आहे, जेकॾहिं को तिलावत करणु चाहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम। सही नेम साहब? जी साईं, को बि मेंबर प्लीज कम साईं मां फॉरवर्ड। कयां तिलावत? जी जी बिस्मिल्लाह। जी, बिस्मिल्लाह साईं। साम्हूं लिखी أعوذ वञो। بالله من الشيطان الرجيم وإذ أخذ الله ميثاق النبيين وإذ أخذ الله ميثاق النبيين لما آتيتكم من كتاب وحكمة ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه قال أأقررتم وأخذتم على ذلكم إسري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين صدق माशा الله. अल्लाह, बहितरीनु थी वियो। एक्चुअली हिन में मां ग़लती थी वियो आहे, हिन में 2 दफ़ा अख़ज़ अची वियो आहे। इहो ठीकु थियो, हाणे हिते थी वियो बहितरीनु। साईं माशा अल्लाह। तव्हां साईं खे ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि जेके तव्हां नोट कई हुजे, मां इन करे तलात ज़रूरी ॿुधणु। त स्क्रीन ऑफ हिते थी साईं, वञे तव्हांजो। हिते जी साईं, शेयर आहे स्क्रीन स्क्रीन? शेयर कर। नो सर। न आहे, अच्छा सॉरी, हे ॿीहर था कयूं। सॉरी, हिकु मिनट। थी वई साईं, ठीकु थियो? जी सर। हीअ आयत थी, ठीकु आहे। तव्हां हिते ॻाल्हि नोट कई साईं, जेका जॾहिं तिलावत कई माशाल्लाह तमामु बहितरीनु, अलाह साईं हुननि खे अजुर नसीब फरमाए साईं चंदू साहिब खे। हिते चई हिते साईं पढ़ियो काल, हिते कालू, हे हेठि थो वञे हेठि लाइन में। हिते चई काल अकरर तुम, अकरर तुम, 2 दफ़ा साईं पढ़ी, छो जो हिते 2 दफ़ा लिखियल आहे, हमज़त लाल 2 दफ़ा हुई काल अकरर तुम। हाणे हिन में कुझु रंग ॾिनल आहिनि, इन जे करे जीअं लफ़्ज़नि खे थोरो सम्झिजे। ठीकु आहे, हाणे अचूं था सम्झण, कोशिशि कयूं था पिया, ॾिसूं छा आहे। आयत खे खणूं था पिया, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे हीउ जेको ब्रैकेट में आहे, हिनखे फ़िलहालु न ॾिसो, नथा ॾिसूं, हिनखे ईअं ई था पढ़ूं जीअं क़ुर में लिखियलु आहे, छो जो ब्रैकेट वारी शइ क़ुर में लिखियलु कोन्हे, सिर्फ़ु सम्झाइण लाइ आहे। ऐं पढ़ूं था पिया आयत जो तर्जुमो। ऐं जॾहिं वरितो अलाह अंजाम पैगंबरनि खां त तहक़ीक़ जेको ॾियां मां तव्हांखे किताब ऐं हिकमत मां, पोइ अचे तव्हां वटि हिकु पैगंबर, तव्हां वटि तस्दीक तस्दीक कंदड़, तस्दीक कंदड़ जेको आहे तव्हां वटि, कंदड़ तस्दीक कंदड़ जेको आहे तव्हां वटि, त ज़रूर बस ज़रूर तव्हां ईमान आणींदव हुन ते, ऐं ज़रूर बस ज़रूर तव्हां मदद कंदव हुन जी। ठीकु आहे, थोरो घटाए था वठूंसि त जीअं सॼो अची वञे हिन में। ठीकु थियो, हाणे हिनखे ॾिसूं था वरी, हीअ ॾिसजो।
हाणे इन में ब्रैकेट खे था खणूं ही जेको हीअं लिखियल आहे न ऐं जॾहिं वरितो अलाह अंजाम इहा लफ़्ज़ी माना लिखियल आहे सिंधी में चवंदासीं ऐं जॾहिं अलाह वरितो अंजाम नबियुनि खां ठीकु आहे पर असां लफ़्ज़ी माना कंदासीं व इज़ ऐं इज़ माना जॾहिं अख़ज़ अलाह वरितो अख़ज़ माना वरितो अलाह मीसाक छा आहे अंजाम हाणे मीसाक हिकिड़ो थींदो आहे माना मुआहिदो थियणु ऐं मुआइदो थियणु माना उन में हिकिड़ो एतमाम सां जेको मुआइदो कजे हिकिड़ा मुआइदा ॿिया बि थींदा हूंदा पर मीसाक जो मां तर्जुमो किथे ॾिठो ऐं वधीक हिन ते कोन था ॻाल्हायूं लफ़्ज़ ते पर असां सिर्फ़ु लफ़्ज़ जी माना खणूं था पिया अंजाम मीसाक माना मीसाक मदीना ॿुधो आहे न असां जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो हुयो यहूदीन ऐं मुशरिकनि सां उन ज़माने में जे हिजरत करे विया हुया मके मां मदीने में त उन वक़्तु उन्हनि सां ठाव थियो हुयो हिकिड़ो छाजो ठाव थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम हलंदो हुते पोइ ॿियूं हिन में ॻाल्हियूं बि हुयूं पर हिनखे छा चइबो आहे मीसाक खे सिंधी में ठाव ठाव थियो आहे ॿिन्ही तरफ़नि हिकिड़ो पैक्ट चइजे माना अंग्रेज़ी जो सही लफ़्ज़ आहे मीसाक जो पैक्ट पैक्ट में ॿिनि जे विच में थींदो आहे ॿिन्ही खे ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि हाणे हिते ब्रैकेट में छा लिखियल आहे उज़कुर यादि कर उज़कुर माना यादि कर हाणे हीउ जेको सिंधी तर्जुमो आहे तव्हां ब्रैकेट में किथे ॾिसंदो लिखियो पियो हूंदो ऐं यादि कर ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन यादि कर जी अंग्रेज़ अरबी थींदी उज़कुर माना व खां पोइ हिते हिकिड़ो जीअं न हिकिड़ो लफ़्ज़ न हुजे क़ुर पाक जी इहा ख़ूबी आहे इनखे अरबी में चवंदा आहिनि हज़फ थियल माना ख़तमु कयल या रिमूव थियल ठीकु आहे माना इहो ॼण हिन में हिकिड़े लफ़्ज़ में शामिल आहे का शइ सिंधी में बि असांजे ईअं हूंदो आहे असां खोड़ ॻाल्हियूं हज़फ करे वेंदा आहियूं हा तुंहिंजो हींअर तव्हांजो क्लास हले पियो तव्हां जवाबु जॾहिं ॾींदव हा हींअर मुंहिंजो क्लास हले थो हीअं चवंदव न तव्हां चवंदव को चवंदो हा हले थो को चवंदो हा माना बाक़ी ॿी शइ हुन में ऑटोमेटिकली अची वई त हाणे हिन में बि ऑटोमेटिकली इहा शइ अची वई आहे ऐं उज़कुर माना वज़कुर यानी यादि कर ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जॾहिं वरितो अलाह अंजाम कईं ठाव या ठाव त न थींदो पैक्ट न थींदो सॉरी इहो थींदो अंजाम माना वाइदो वरितई पैगंबरनि खां त तहक़ीक़ जेको ॾियां मां तव्हांखे उहो हे अथव ल माना तहक़ीक़ मां माना जेको आतैत कुम ॾियां मां हितो माना मां ई थी बिलू तो आहे न इहो माना मां आहे तव्हांखे किताब ऐं हिकमत मां हाणे किताब छा आहे किताब कोई बि किताब हुजे चाहे क़ुर चाहे तौरेत इंजील ज़बूर इहे चारि वॾा किताब आहिनि ऐं बाक़ी ॿिया सहीफ़ा इहे किताबनि में अचनि था पिया ऐं हिकमत हिकमत छा इहा दानाई थींदी आहे माना तव्हांखे हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे हिकिड़ो ई किताब ॿिनि माण्हुनि खे ॾिजे पढ़ण लाइ त हिकिड़ो हुन मां दानाई हूंदी हुनखे पढ़ी सघंदो अमल करे सघंदो ॿिए खे जेकॾहिं दानाई न हूंदी उहा डिफरेंट ॻाल्हि आहे उहा त हिकिड़ी जेका हिकमत आहे न उहा बि वॾो हिकिड़ो अलाह पाक जी वॾी नेमत आहे ऐं क़ुर पाक में इहा आयत आयल आहे त जेके हिकमत ॾिनी वई उनखे माना लफ़्ज़ अलाए कहिड़ा वॾो अजर ॾिनो वियो आहे उनखे वॾी का नेमत ॾिनी वई हिकमत वॾी शइ आहे तमामु हिकमत इहा जेका हकीमनि खे हूंदी आहे उहा न हिकमत चइबो विज़डम खे हाणे अलाह पाक थो चए तव्हांखे मां ॾियां किताब जेकॾहिं जेको बि जेकॾहिं न आहे जेको किताब ऐं हिकमत माना मिलंदी सही पर जेको ॾियां पोइ अचे हक़ीक़त में जा जो मतिलबु थींदो आहे माना आयो आयो जा अकुम जो कमु थींदो आयो तव्हां ॾे पर छो जो हिते इज़ आयो आहे न इज़ जे करे इज़ जे करे सॉरी इहो थींदो अचे पोइ जॾहिं अचे तव्हां वटि हिकु पैगंबर हाणे इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि पई थिए इहा ॻाल्हि आहे इंपॉर्टेंट हिन आयत में जेकॾहिं हाणे पैगंबर लिखियलु कोन्हे हिकिड़ो पैगंबर अचे रसूलुन हे रसूलुन माना रसूलून लिखियलु कोन्हे रसूल नथो अचे त तव्हां रसूल अचनि त हिकिड़े रसूल जी ॻाल्हि थी पई हले उहो जॾहिं तव्हां ॾे अचे यानी तव्हां वटि वरी ॿीहर आयो आहे त छा करे अची
मुसद्दिकुन लिमा मअकुम, तस्दीक कंदड़ छाजो जेको आहे तव्हां वटि। माना जेको तव्हां वटि ज़बूर अचे, इंजील आयो, तौरात आयो, उनखे उनजी तस्दीक कंदड़ ईंदो। उहो जॾहिं पैगंबर अचे त पोइ वरी चए थो लिमा मअकुम, जेको बि आहे तव्हां वटि। ठीकु आहे, त पोइ छा करिणो आहे? ल तुमिनुन बिही व लतंसुरुन्नहू। हाणे ॿ ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि हिते। हिते आयो आहे ल तुमिनुन व लतंसुरुन्न। ॾिसो था तरकीब हिकु जहिड़ा लफ़्ज़ आहिनि माना स्टाइल में। त हिन जो मतिलबु थींदो, ल जो मतिलबु आहे ज़रूर, बिल ज़रूर न आहे हिन जो मतिलबु ल आहे। हीउ जेको बिल ज़रूर खयो वियो आहे उहो हिन नून जे शद मां खयो वियो आहे। हिन जी नून में बि शद आहे न, इहो ग्रामर जो उसूल आहे, पर उनखे छॾियूं था पिया। तव्हां मतिलबु चवण जो इहो आहे त जॾहिं अलाह पाक नबियुनि खां, जॾहिं नबियुनि खां वाइदो थो वठे पियो, त कहिड़ो वाइदो थो वठे? त जॾहिं तव्हां वटि उहो रसूल अचे जेको तस्दीक करे जेको तव्हां वटि आहे, त पोइ तव्हांखे छा करिणो आहे? त ज़रूर बिल ज़रूर तव्हां ईमान आणींदव उन ते। ओके, हिकिड़ी ॻाल्हि तुम हिन बी माना हुन ते भला तंसुरुन न हू कंहिं थो वञे, उन रसूल ॾे, उहो रसूल जेको ईंदो। माना उनजी तव्हांखे छा आहे करणी? तव्हां उनजी ज़रूर मदद कंदव। हाणे जेके माण्हू चवंदासीं इया क न अबुद व इया क नस्तईन, जेकॾहिं असां टिनि दफ़नि खां मथे खां मदद घुरीसीं त पोइ असां शिरक करे वेठासीं। ही अलाह त चए थो तव्हां नबीअ जी मदद कंदव, नबीअनि खे थो चए। अलाह चए न त मां हुनजी मदद कंदुसि। थोरो सोचण जी ॻाल्हि आहे, क़ुर जा लफ़्ज़ आहिनि। इन करे दुनियावी मामलनि जी ॻाल्हि, ईमान वारी मामले खे मदद अलाह ॾों ई ईंदी आहे। हीअ बि त अलाह ई थो कंहिंखे मदद ॾियारे न। हुन रसूल ते इस्लाम जी मदद जॾहिं करपा करण थो चाहे त चए कंहिंखे थो? दुनिया में ज़रियो पैदा थींदो आहे। मदद अलाह जी हूंदी आहे, पर ज़रियो पैदा थींदो आहे। उन ज़रिए खे जेकॾहिं असां 3 दफ़ा चयोसीं, 4 दफ़ा चयोसीं, जे 5 दफ़ो चयोसीं त असां मुशरिक थी वियासीं। ऐं इहो आलिमनि सगोरनि असांजे किथे पंहिंजे दर्सनि में ॿुधायो आहे पे। अलाह आलम, अलाह बहितर थो ॼाणे। उहे वॾा आलिम आहिनि, पर हिन में त गाड़ी ॻाल्हि नज़र कोन थी अचे। दुनियावी मदद तव्हां घुरो, 10 दफ़ा घुरो, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? त अलाह पाक चए थो पियो, हाणे अॻिते हलूं था पिया। ॿ लफ़्ज़ हिननि खे ॾाढो तमामु अहम आहिनि सम्झण जा। लतो में नुन न बिही, इहो आहे छा? इहे ल तो मिन न, बी खे छॾियूं था, चलो ही था पढ़ूं। ही ल तो में नुन न, ॿ लफ़्ज़ ॾाढा आहिनि। ही लफ़्ज़ ऐं ही लफ़्ज़, इहे छा लाइ हिन सां? हक़ीक़त में छड़ो हीअं अचणु खपे हा, तो मिन, बसि ईअं ई हुजे हा, पोइ तव्हां तो मिन अन ते तव्हां ईमान आणींदव। अलाह पाक ईअं न चयो आहे। पोइ अलाह पाक छा चयो आहे? ल तो में नुन न। हाणे हिनखे ॾिसूं था, ल इहो लाम हिनखे चइबो आहे कसम लाइ। यानी एॾो ज़ोर आहे हुनजो, ॼण कसम थो खणण लाइ, त तव्हां ज़रूर बिल ज़रूर कंदा। ला में कसम चइबो आहे। ला में ताक़ीद बि चइबो आहे, पर ला में हिते कसम जे लाइ तफ़सीरनि में आयो आहे त ला कसम, वल्लाहु आलम। उन खां पोइ हिनखे चइबो आहे नून ताक़ीद, ऐं शद सां आयो आहे, माना इहो सकील आहे, माना हेवी, हेवी कस जेको आहे ताक़ीद आई आहे। केॾी ताक़ीद अलाह पाक ॻाल्हाए नबियुनि सां थो ॻाल्हाए नबियनि सां थो, पर ज़िक्र कंहिंजो थो करे? आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो उहो अचे त तव्हांखे छा करिणो? हुन खां पोइ तॾहिं ई जेके नबी आया आहिनि, पोइ चवंदा विया त असां खां बि हिकिड़ो नबी ईंदो, असां खां पोइ हिकिड़ो नबी ईंदो, असां खां बि हिकिड़ो पोइ नबी ईंदो। ऐं जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अचो, असां मूं खां पोइ बि हिकिड़ो नबी ईंदो। उहो जॾहिं नबी आयो, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहे। तॾहिं त चए थो पियो क़ुर में, काफ़ी दफ़ा असां पढ़ी आया आहियूं, त तव्हां हिन नबी खे था चओ त इहो त जेको आहे तव्हांजे किताबनि जी तस्दीक थो करे, त हिन जो इनकार छो था कयो? पर नबी ईअं त कोन थो चए त तव्हांजा किताब कूड़ा आहिनि, मुंहिंजे किताब खे मञो जेको मूंखे अलाह पाक ॾिनो आहे। न, उहो थो चवे, तस्दीक थो करे त हा तव्हांखे बि अलाह पाक किताब ॾिना आहिनि, पोइ हिन किताब ते बि यकीन कयो। केॾो सुहिणो मिसाल, तस्दीक कंदड़ किताबनि जी, जेको तव्हां वटि आहे। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे ल तंसुरन, हिन में बि ल आयल आहे ऐं नून आयल आहे। हिन जो मक़सदु बि साॻियो थी वेंदो, लाम कसम नून ताक़ीद। अञा आयत हले थी पई, उहो हीउ जेको निशानी ॾिसण नज़र अचे थी न, हीअ माना इहो क्लिप थियल आहिनि 2 पेज पाण में। अलाह पाक अञा अॻिते थो हले वरी, इहो हुननि खे चयईं। पोइ छा थो चए? कालू, न, हे थो चए काल अकरर तुम,
चयो अलाह त छा इक़रार करे चुको हुननि खे ॿुधाए थो त तव्हांखे हुनजी मदद करणी आहे, उन ते ईमान आणणो आहे। पोइ पुछेनि थो, अलाह पुछे थो पियो, छा इक़रार करे चुको तव्हीं? अकर तुम माना तव्हीं, माना नबियुनि खां पुछे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुन रूह हूंदा, हुन जेके बि हूंदा, अलाह पाक जीअं हुन कलाम कयो आहे, छा इक़रार कयो तव्हीं? अख़ज़तुम, ऐं खयंव तव्हां, अलाह ज़ालिकुम, तव्हां पंहिंजे मथां। छा? स्त्री माना, इसर माना ॿार, स्त्री माना मुंहिंजो ॿार, यानी मुंहिंजे हुकुम जो ॿार। अलाह जो हुकुम आहे न, अलाह जो हुकुम आसान त कोन्हे। अलाह पाक तो चए, इहो मां हुकुम थो कयां, जेको मां चवां थो पियो, तव्हां खां वाइदो वठां थो, मीसाक तव्हां मूंसां कयो था, त छा इहो तव्हां वरितो मां जेको चवां थो? हाणे मूंखे ॿुधायो। कमाल न आहे? लफ़्ज़नि ते गौर त कयो, तर्जुमो में इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी। गौर कजे न लफ़्ज़नि में, पोइ ख़बर पवंदी। पोइ हाणे नबीअ था चवनि, कालू, हिते ॾिसो, काल अलाह जे लाइ माना हिकिड़ो अलाह, काल माना हुन चयो हिकिड़ो, ठीकु। हिते कालू माना उन्हनि चयो, कंहिं चयो? नबियनि। अक़ररना, ठीकु आहे, त चयाऊं, चयाऊं, कालू माना चयाऊं, माना कंहिं चयाऊं? नबियनि फरमायो, इक़रार कयोसीं। अलाह जे साम्हूं इनकार करणो आहे, बेशक इनकार कयोसीं। बेशक जो लफ़्ज़ हिन में कोन्हे, पर माना अक़ररना माना इनकार कयोसीं, इक़रार कयोसीं। काल, पोइ अलाह पाक चए थो पियो, हाणे इक़रार ॿुधई त ॻाल्हि ख़तम थी न, ठीकु आहे, इक़रार थी वियो न, आयत हिते ख़तम न थी थिए। इहो ई क़ुर पाक जो कमाल आहे। जेके जेके शयूं, माना हिकिड़ो मक़सदु ख़तम थी वियो, पर आयत अञा ख़तम न थी वई आहे। अलाह पाक अञा छा थो चवे? काल, अलाह पाक फरमायो, चयो अलाह छा? फशहदू, त पोइ अवी शायदि हुजो, माना जिन जिन पे चयो आहे नबी हिक ॿिए ते शायदि हुजो। कमाल न आहे? अलाह पाक इक़रार थो वठे, हुननि हा कई आहे, अलाह पाक शायदि ई थो वठे। कमाल आहे। केरु नबी को फिरंदो? नबी त चूंडियल हूंदा आहिनि, नबीअ को पंहिंजी महिनत सां त कोन थींदा आहिनि। अलाह पाक उन्हनि रूहनि खे चूंडियो त हे नबी थींदा, तॾहिं त वाइदो वरितई। पोइ नबी अलाह जे हुकुम को फिरंदा छा? वल्लाह हुकूमत, ख़ुदा पाक जी हिकमत इहा आहे त वरी हुन ते चवे थो पियो त फशदू, त पोइ बि शायदि हुजो। वरी अञा हले थी ॻाल्हि अॻिते, हिते बि पूरो थी सघे पियो, पर चई व, अञा हले थी ॻाल्हि, ऐं अना मअकुम मिन शाहिदीन। हाणे जिन शाहिदी ॾिनी, उहे सभु शायदि छा थी विया? शाहिदीन थी विया, जमो थी वियो। हा, पोइ वरी चए थो अना मअकुम, ऐं आऊं बि गॾु आहियां। अना माना मां, अना माना मां, मअकुम, कुम माना तव्हीं। ही अलाह पाक थो चए, अना माना मां बि अव्हां सां गॾु आहियां शायदनि मंझां, माना मां बि हिन ॻाल्हि ते शायदि आहियां। हाणे ॻाल्हि ॿुधायो, 81 नंबर आयत, कमाल। पर हिन जे हाणे इहो थियो ते 82 ते हलूं था पिया, अञा ॻाल्हि तक़रीबन हले थी पई। इहा ॻाल्हि पूरी थी, अलाह पाक ते छा थो चवे? फमन तवल्ला, पोइ जेको फिरियो। हाणे नबीअनि जी ॻाल्हि थी थिए पई। पोइ जेको फिरियो, बअद ज़ालिक, हिन ॻाल्हि खां पोइ, फउलाइक, पोइ उहे ई माण्हू, हुमुल फासिकून, माण्हू आहिनि नाफ़रमान, उहे माना नाफ़रमान आहिनि। हाणे नबीअ सॻोरा त कोन फिरिया। हाणे हिन मां मतिलबु छा थो निकिरे? कोई बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आयो, उन ते उनखे जेकॾहिं ईमान न आंदई ऐं उन जी मदद न कई, नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, जेको आख़िरी नबी आहे, पोइ उहो छा आहे? उहो फासिक आहे। इहो तय थियो ई ॻाल्हि। कुझु तर्जुमनि में हिते लिखियलु आहे, पोइ जेके फिरिया, जमाओ करे, या कुझु न जेके फिरंदा या फिरिया। पर इहो मां उस्ताद खां पुछियो, ऐं चयो त न, इहो वाहिद जो आहे, त वल्ला जो छो जो मुज़कर आहे, वाहिद लाइ आहे, जमा लाइ न आहे। इन करे तर्जुमे में जेको लिखियलु आहे न, फिरंदा, उहो हिन फउलाइक जेको आहे न, जे करे या हुम जे करे उन्हनि तर्जुमो कयो आहे, पर हक़ीक़त में ईअं न आहे। पोइ जेको फिरियो, अलाह पाक हिकिड़े जी ॻाल्हि थो करे, जेको हिकिड़ो, हिकिड़े जेको फिरियो, पोइ ईअं न जेके फिरिया 5-6, ईअं न, हिकु जेको फिरियो जी ॻाल्हि आहे। पोइ हर कंहिं इंसान ते बचे थो ॿियनि ते। हाणे 88 खां 91 ते हलूं था पिया। उमेद आहे कॉन्सेप्ट सम्झ में आयो हूंदो, न हुजे त को बि सवाल करे सघे थो पियो। उन खां पोइ हाणे हलूं था पिया, हिन ते ॾिसंदासीं 2 टॉपिक आहिनि इंपॉर्टेंट। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिन लाइ वाइदो वरितो वियो आहे,
उहे ख़ातमुन नबीयीन आहिनि। ऐं ॿियो अलाह जो दीन अलाह कीअं थो डिस्क्राइब करे, इहे बि रोज़मर्रा जूं असांजूं डिस्कशन्स आहिनि। इन में इहा कमी थी ॻाल्हि। हाणे ही सूर अल इमरान था पिया सिखूं, पर हीअ सूर अल अहज़ाब आहे 33 नंबर। इन में अलाह पाक छा थो चवे, ए मुस्लमानो, नाहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ कंहिं हिक जो बि, माना अवां साहबिन जो हिक जो पीउ नाहे, मर्दनि मां जेके बि आहिनि, पर अलाह जो पैगंबर ऐं सभिनी नबियुनि जी मोहर, ऐं अलाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। माना माकान मोहम्मद, हे मोहम्मद हा हा जो उचारण निकिरंदो आहे। असां चवंदा मोहम्मद, न मोहम्मद न आहे, मोहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। इहो छा थियो, नबियुनि जे सिलसिले ते मोहर। ही जेको आहे, जेको ज़िक्र आहे न, मा कान मोहम्मद अबा अहदन, इहो सूर अल अहज़ाब में आयो आहे। इन जो ज़िक्र कीअं आहे त सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु ताला हूंदी, जेका अमड़ असांजी उम्महातुल मोमिनीन मां आहे, उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पुफाट हूंदी हुई, छा पुफीअ जी धीअ हूंदी हुई। उन जो निकाह थियो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो छोकिरो हूंदो हुयो, ख़िदमतगार हूंदो हो, सैयदना ज़ैद रज़ियल्लाहु ताला, सैयदना ज़ैद बिन साबित। उहो क़ुर जा बि लिखंदो हुयो, इहे लफ़्ज़ ऐं हदीस मुबारक बि लिखंदो हुयो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे पुट जे करे करे माना ईअं सॼो वेंदो ॼण घर जो भाती या पुट वांगुरु। ठीकु आहे। उन जो निकाह थियो सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा सां। पोइ छा थियो त उन्हनि जो को, माना हिन डिटेल में कोन था वञूं, जॾहिं वक़्तु ईंदो त ॿुधाइबो। ब्रीफली इहो आहे त जॾहिं हुननि जी पाण में तलाक़ थी वई, न ॻाल्हि ठही, त पोइ उहो निकाह जेको आहे उन सदी सईदा बीबी, सईदा बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु ताला सां निकाह कयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। उन ज़माने में इहो ऐब हुयो, छो जो जंहिंखे तव्हां पंहिंजो पुटु करे चयो आहे, उनजे घरवारी सां निकाह त कोन थींदो, भले हुनजी तलाक़ थी वई हुजे। पर अलाह पाक क़ुर में आयत ॾिनी, छा थियो त ए मुस्लमानो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके कंहिंखे पुटु चयो आहे करे, त उहो कंहिंजो पीउ न आहे, छो जो ब्लड रिलेशन न आहे इहो। हिन माना अलाह पाक इहा जाहिलियत वारी रस्म हुई, उनखे ख़तमु करे छॾियो। त जीअं जेकॾहिं माटेलो, माना जेको सम्झ, जेको ज़ुबानी को पुटु न कबो आहे, एडॉप्ट कबो आहे, उहो सॻो पुटु न आहे। जेकॾहिं उनजी ज़ाल या उनजी का घरवारी या उनजी को तलाक़ थियल आहे माई खे, उन सां को बि शादी करे थो पियो, त को हर्ज कोन्हे को। इहा ॻाल्हि तइ थी। उन वक़्तु वॾो घोड़ थियो हिन ते, तमामु जेके काफ़िर वग़ैरह हुया, शिकायतूं हुयो, उन ते आयत इहा अलाह जी, अलाह साईं क्लियर करे छॾी ॻाल्हि। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आयो आहे न, वला किन रसूल, रात शदा, हीअ ते नून आहे वाका, हीअ ॾिसो, हिनखे ॾिसो, ला के रसूल, हिनखे पढ़िबो कीअं, छा आहे, हिन में थींदो काफ़ ऐं रा जो इदगाम थींदो आहे, जंहिंखे चइबो आहे कामिल इदगाम। कामिल माना पूरो जो पूरो, पूरे जो पूरो इदगाम या तजवीज़ जी ॻाल्हि आहे, पर छो जो हिते आई आहे, हिन करे सिखणु ज़रूरी आहे। त माना गुनू हिन में न थींदो आहे, नून जो आवाज़ न ईंदो हिन में त नून आहे न, लाकिन र, इहो ग़लति थींदो। लाकिन र, नून जो आवाज़ जेको गुने जो आवाज़ नक मां निकिरंदो आहे, इहो न निकिरणु खपे। छो जो नून जो आवाज़ किथां ईंदो आहे, नक मां ईंदो आहे। अन, बन, न, हा, हा जे लाइ नून न आयो, पर हुन नून मां अची वियो, नून जो आवाज़। त इहो छा थींदो, हिनखे पढ़िबो कीअं, क़ुर पाक जे क़ाइदे मुताबिक़ तजवीद जे, हिनखे पोइ ला किर, ला किर रसूल, यानी नून ख़तमु थी वेंदो हिते, नून गुने वारो नून ख़तमु थी वेंदो, ला किर रसूल। ठीकु थियो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी हदीस मुबारक आयल आहे हिते, जेको आहे जंहिंमें इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम said that बहरहाल न हिनखे चयूं था ख़तम नबूवत लाइ हिकिड़ी ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे। हिते अलाह पाक जेका आयत ॾिनी आहे, ॾिनी आहे ख़तम में नबूवत, ख़ातम नबीन। ख़ातम रसूल छो न चई, ख़ातम रसूल छो न चई, ख़ातम रसूल छो न चई, छो त रसूल नबी हूंदो आहे, पर नबी ज़रूरी न आहे त रसूल हुजे। ऐं अलाह मुंहिंजे प्यारे नबी सॻोरे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबियुनि मोकिलण जो सिलसिलो ख़तमु फरमायो। साईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रसूल त हुया, पर पहिरियों छा नबी आहे न, हर रसूल नबी हूंदो आहे। ऐं सिलसिलो छाजो, रसूल जो ख़तमु थी जी ॻाल्हि न आहे। रसूल जो जेकॾहिं ख़तमु थिए हा, त पोइ थी सघे थो नबी को ॿियो अचे हा।
पर सिलसिलो छाजो ख़तम थियो? नबीअ जो। ख़तम नबीयीन। इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन खे ख़ातम नबीयीन चयो वियो। ऐं ख़ातम नबी हदीस मुबारक आई आहे हिकिड़ी, जंहिंजो रेफरेंस हिते लिखियो पियो आहे, सही बुखारी जो ॾिसो लिखियो पियो आहे, बुखारी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान कर काड़े हिन अखर में आहे, जेको क़ुर जे मुताबिक़ रखे थो पियो। छो ख़ातम नबीयीन अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कंहिं चयो आहे? सूरह अल अहज़ाब में अलाह पाक चयो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया त वेन एवर अ प्रॉफिट डाइड, माना इहो तर्जुमो मां सिंधी न कयो आहे छो जो हदीस मुबारक आहे, हिन लाइ थोरो हिते एहतियात खपंदो आहे। ऐं जेको थियल आहे मां उहो रखियो आहे हिते। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं अॻे ज़माने में माना को प्रॉफिट गुज़ारे वेंदो हुयो, ऐं ख़ासि तौर ते बनी इसराइल जो ज़िक्र आहे, एनदर वुड टेक ओवर हिज प्लेस, त ॿियो अची वेंदो नबी, and there will be no prophet after me। पर मूंखां पोइ को नबी कोन्हे। नबी न आहे त रसूल त थींदो ई कोन न, छो जो नबी ई रसूल हूंदो आहे। ऐं उन खां पोइ ॿी हिकिड़ी आहे हिते हदीस मुबारक आहे, जंहिंमें अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशान आहे त व अना ख़ातमुन नबीयीन, आई एम लास्ट ऑफ द प्रॉफिट्स। ही रेफरेंस लिखिया पिया उहे। जीअं मोहर लॻी न लिफ़ाफ़े ते, लिफ़ाफ़ो बंदि थी वियो, हाणे बसि इहो वेंदो हलियो काॾे जॾहिं मोकिलिणो आहे, इहो विच ते खुलंदो न, माना इहा मोहर लॻी वई, सील थी वियो। हाणे ख़तम नबूवत ते ॿियूं हदीसूं मुबारक बि आहिनि, पर हिते असांजो टॉपिक इहो न आहे। ही त हुन में लिखियल लिस्ट आहे, असां अॻिते था हलूं। मज़े जी ॻाल्हि हिन में ॿी ॻाल्हि इहा आहे त तफ़सीरुल हसनात जो तबसरो कयो हुननि हिन आयत ते ॾाढो सुठो हुयो। हुन में वञो त जॾहिं जेको हिन सूरह अल अहज़ाब जो हुयो, अल्लाह जल शानो नबियुनि खां वाइदो थिए वरितो, जेको हाणे ही जेको आयत जी ॻाल्हि कयूं था पिया, त अल्लाह जा मोकिलियल सभु नबी सॻोरा मौजूदु हुया, छो जो अल्लाह पाक सभिनी नबियुनि खे एड्रेस कयो न, हुननि खां वाइदो वरितईं, मीसाक कंहिंसां कयईं? नबियुनि सां, है न। त हिन में असवद अंसी, मुसलिमा कज़ाब, मुसैलिमा कज़ाब, इसहाक अखरस, सज्जा बिनत, बिनत माना माई ई आहे, सज्जा बिनत हारिस, हिता तानीस चइबो आहे हिनखे। बिन हुजे हा छड़ो त बिन माना पुटु, ता लॻो इहा सॻियूं माना इहो बिनत थी वियो, बिनत माना माई छोकिरी, माना धीअ, बिनत माना धीअ कंहिंजी? हारिस जी। मोहम्मद बिन तोमरा, मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी, जहिड़ा कूड़ा नबी सॾाईंदड़ उते कोन हुया। तिन अलाह पाक उन्हनि सां ॻाल्हाए पियो, छो जो त नबी त हुया ई कोन। ॾाढी मज़ेदारी हिन ॻाल्हि कई आहे। इन ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आई त उहा थोरा अॻिते ईंदी हिन में, जेको हिनजो आहे हिते इहा हा खणूं था। हाणे ही आयत खणूं था 84 नंबर, ठीकु आहे। इहा कहिड़ी आयत हुई? न आहे 33, 83, 82 थी वई 83। हाणे अलाह पाक फरमाए थो अफ़ गैर दीनिल्लाहि यबगून वलहु अस्लम। हिनखे टुकड़ो टुकड़ो करे पढ़िजे सम्झण लाइ। अफ़ गैर दीनिल्लाहि यबगून वलहु अस्लम। अञा कीअं थींदो? अफ़ गैर माना छा, अ माना छा, ॾिसो, फ माना पोइ, गैर दीनिल्लाहि, गैर माना सवाइ। असांजे बग़ैर तव्हां इहा क्लास वञी अटेंड कयो, असांजे बग़ैर तव्हां हेॾे हलिया वियो, दावत खाधी, चइबो आहे न असांजे बग़ैर, माना असां खां सवाइ। हिते बि ग़ैर सिंधी लफ़्ज़ आहे न इहो। अफ़ गैर माना अ माना छा, पोइ, सवाइ कंहिंजे? दीन लाइ, अलाह जे दीन जे। यबगून माना तलबीदा आहिनि, घुरंदा आहिनि, तलाश कंदा आहिनि, ॻोल्हींदा आहिनि। वलहू असलम मन फिस समावात वल अर्द, ही गॾु पढ़बो। वलहू असलम मन फिस समावात वल अर्द, हालांकि, ठीकु आहे। ऐं जॾहिं त चइजे, हालांकि चइजे त उन खे ई माना कंहिंखे? अलाह खे, जिन दीन जी ॻाल्हि था कयूं, मञियो आहे कंहिं? जेको बि आहे आसमाननि ऐं ज़मीन में। मञियो आहे माना छा? सर झुकायो आहे। असलम थींदो आहे सबमिशन, कंप्लीट सबमिशन, अलाह ॾे झुकाए, माना पंहिंजो सर झुकाइबो आहे न कंहिंजो बि। साईं असांजो साईं असांजो सर झुकायो आहे तव्हां ॾे, बसि चइबो न असांखे मञीसीं हर ॻाल्हि। असलम माना हर ॻाल्हि मञीसीं, माना आॾो सर झुकायो, ठीकु, सबमिट करे छॾियो पाण खे। छा पोइ सवाइ अलाह जे दीन जे उहे तलबींदा आहिनि को ॿियो दीन। ऐं जॾहिं त
उनखे मञियो आहे, माना अलाह खे मञियो आहे, जेको बि आहे आसमान ऐं ज़मीन में आहे। बाक़ी तव्हां वरी अलाह खां सवाइ ॿियो दीन था वेठा ॻोल्हियो, माण्हुनि जी ॻाल्हि थी कजे। ऐं मञियो कीअं आहे? सरहो तोड़े अरहो थी, तो अन व करहन। हाणे सरहो थी तोड़े अरहो थी, माना हिकिड़ी प्रॉवर्ब न थींदो आहे त भई जेकॾहिं को अलाह जे, हाणे अलाह खे त सभु खे मञियो आहे न, जेका यानी इन सभु अची थी वञनि न, अहिड़ी बि मख़लूक अची वञनि जिन हुया जेके अलाह जे दीन खां माना रण पा चाहिनि या कुझु बि, या जेका ज़मीन ऐं आसमान में जेके बि शयूं आहिनि उहे सभु अलाह जे हुकुम सां आहिनि न। हाणे उहे चाहे मञनि या न मञणु चाहिनि, उन्हनि खे को रस्तो कोन्हे को, ख़ुशि हुजनि न हुजनि, पर उन्हनि खे उहा पाबंदी करणी आहे जेका पाबंदी अलाह ॾसी आहे। बाक़ी जेको इंसान ज़ात आहे उनखे राज़ी आहे, ख़ुशी, हर कंहिंजी मर्ज़ी आहे, को दीन क़बूल जेको न करे। पर अलाह पाक चए थो पियो त छा तव्हां ॿियो दीन था ॻोल्हियो? ऐं जॾहिं त वैल युरजाऊन, ऐं उन ई ॾांहुं ई उन्हनि खे मोटायो वेंदो, जेका बि दुनिया में शइ आहे सभिनी खे उन्हनि ॾांहुं ई मोटायो वेंदो। पोइ तव्हां दीन ॿियो अलाह जो ॻोल्हियो था, छाजे लाइ था ॻोल्हियो? छो था ॻोल्हियो? यानी जॾहिं त सॼी मख़लूक अलाह खे मञे थी पई ऐं उन ॾांहुं ई मोटंदी, पोइ जेको अलाह दीन चवे उनखे क़बूलियो, या तव्हां ॿिया दीन ॻोल्हींदा वठो। अलाह पाक 84 नंबर में आयत में चए थो पियो त कुल चओ ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आमन्ना बिल्लाह, ईमान आंदो आहे असां, आमन्ना असां, माना मूं ऐं मुंहिंजे सां गॾु जेके मुंहिंजा उमती नबी करीम सां उमती आहिनि, बिल्लाह आहे। अलाह ते बि चई सघिजे थो, अलाह में बि चई सघिजे थो पियो। हिन जो लफ़्ज़ असांजी मर्ज़ी आहे जेको बि कढूं, असां सिंधी में चवंदा आहियूं अलाह ते, ईमान आंदो अलाह ते। व मा उनज़िल अलैना, ऐं जेकी लाथो वियो आहे असां ते, अलैना वरी ना आयो आहे। व मा उनज़िल, ऐं जेको लाथो वियो, व मा माना जेको, जेकी लाथो वियो, अला इब्राहिम, मथा इब्राहिम अलैहिस्सलाम ते, सहीफ़ा जेके लथा, व इस्माईल, ऐं इस्माईल अलैहिस्सलाम ते, ऐं व इसहाक व यकूब व असबात, ऐं इसहाक ऐं यकूब ऐं उनजी औलाद ते। हिते तव्हां तदब्बर जी ॻाल्हि नोट कंदो, तर्जुमो त थी वियो, ऐं ॿी ॻाल्हि नोट कंदव, एॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे नोट करण लाइ। नाला ॾिसो कीअं रखियल आहिनि, कीअं आया आहिनि, अलाह साईं कीअं ॾिना आहिनि। पहिरियों कंहिंजो नालो आयो आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो। पोइ कंहिंजो नालो आयो आहे? हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम। छो जो हीउ वॾो भाउ हो, हीउ इसहाक अलैहिस्सलाम नंढो भाउ हुयो। पोइ यकूब अलैहिस्सलाम इसहाक अलैहिस्सलाम जो पुटु हुयो। वरी वलस्पत माना इन्हनि जा ॿार, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हिन जा भाउ हुया, अॻिते जी वरी बनी इसराइल वधी आहे, पोइ अॻिते थी आहे। वमा उतीअ, ऐं लाथो वियो, ऐं जेकी ॾिनो, सॉरी, ऐं उनज़िल न, उतीअ माना ॾिनो वियो। वमा उतीअ, ऐं जेकी ॾिनो वियो कंहिंखे, मूसा व ईसा वन नबीयून, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, ईसा अलैहिस्सलाम खे, ऐं ॿियनि नबियनि खे जेके इन्हनि जे विच में आया सभिनी खे, या उन खां पोइ जेको आयो क़ुर पाक बि संदर पालना रखां। उहो हिते वरी हीअ आया त तमामु अहम जेका अॻु में बि अची चुकी आहे, ऐं हीउ ईमान जो हिसो आहे, हीउ आमना जो हिसो आहे। ला नुफरिक, ला माना न, नुफरिक माना नून, नून चइबो आहे नहन मुंहिंजो आयल आहे, नहन माना असां, ऐं लाम नुफरिक माना नथा असां फ़र्क़ु कयूं। नुफरिक हिते हुजे हा जेकॾहिं युफरिक माना तूं, उहे फ़र्क़ु नथा कनि, तू फ़र्क़ु हुजे हा त तूं फ़र्क़ु नथो करे। ॻाल्हि सम्झव? हिते छा हुआ? नुफरिक। हिते जेकर उ हुजे हा, अलिफ जो पेश हुजे हा त उफरिक माना मां नथो कयां। हिते छा आहे? ला नुफरिक माना नून माना असां, ऐं नथा असां फ़र्क़ु कयूं, उहे लिखी पियो ॾिसो, नथा असां फ़र्क़ु कयूं उन्हनि मां कंहिं हिक में। माना जेके बि किताब लथा आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी करे हिन जो ज़िक्र आहे हिते, उन्हनि जे औलाद ताईं, ऐं मूसा अलैहिस्सलाम खां ईसा ताईं, उन्हनि जे विच में जेके नबी आया आहिनि, ऐं उन खां पोइ हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लथो आहे जेको, उन्हनि सभिनी ते असांजो ईमान आहे। अलैना अची वियो न, उहे उनज़िल अलैना जेको असां ते आयो आहे,
ऐं पोइ जेके ही किताब आया आहिनि ऐं जेको आयो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम ऐं हुन ॿिन्ही जे विच में जेके बि आहिनि सभिनी ते असां माना सभई अची विया, उन्हनि ते असां ईमान था कयूं ऐं पोइ असां नथा फ़र्क़ु कयूं उन्हनि मां कंहिं बि हिक में। असांखे को फ़र्क़ु आहे छा वाकई? असां लाइ जेके तौरत जो किताब चवे थो, तौरत हाणे असल में त न आहे, इंजील असल उहो त न आहे जेका हाणे त फिर वग़ैरह थियल आहे न, पर जेके असांजे साम्हूं इंजील जो किताब अचे त असां त मथे हिक ॿ टे में पढ़ंदासीं, कोशिशि कंदासीं पढ़ूं, माना असां मोहबत ॾींदासीं न, छो जो अलाह जो कलाम आहे ऐं असांखे नबी बि प्यारा आहिनि सभई। पर छा इन ॻाल्हि ते सभु अमल कनि था पिया? अॼु जा यहूदी जेके आहिनि इन तां ॻाल्हि ते अमल कनि था पिया? ईसाई कनि था पिया? न। पोइ उन लाइ छा थो चए, माना ला नुफ़रिक बैन आदिम मिन्हुम, माना इहो इन ते लागू नथो थिए न, माना उहे त फ़र्क़ु कनि था न। जेके फ़र्क़ु नथा कनि उहे छा आहे, वनानु लहू मुस्लिमून, ऐं असां उन खे मञींदड़ आहियूं, माना अलाह खे या उन्हनि किताबनि सभिनी असां उन्हनि खे मञींदड़ आहियूं। जेके नथा मञनि पाण ॼाणनि। नोट कजो ही जेको आहे सीक्वेंस जेको आयो आहे, इब्राहिम इस्माइल इसहाक ऐं याकूब। इब्राहिम अलैहिस्सलाम खां पोइ इस्माइल अलैहिस्सलाम नालो अची वियो। ठीकु थियो। वमई यब्तग़ गैर इस्लाम, अञा ॾिसो ॻाल्हि माना कंप्लीट जेसिताईं न थींदी क़ुर जी आयत कंप्लीट आहे, मुकमिल सम्झाणी ईंदी। ऐं जेको तलबींदो इस्लाम बदिरां को दीन, यानी को ॿियो दीन, वमई यब्तग़ गैर इस्लाम, इस्लाम खां सवाइ ॿियो को दीननि, ठीकु आहे। फलई युक़बल मिन्हु वहुव फिल आख़िरति मिनल ख़ासिरीन, यानी हिनखे ईअं टुकड़ा ॿ कबा हीअं पढ़ण में त वमई यब्तग़, ऐं जेको तलबींदो, छा तलबींदो, गैरल इस्लामी दीननि, हे टे गॾु थींदा, इस्लाम बदिरां को दीन, फलन, पोइ हरगिज़ न, ही लन जेको ईंदो आहे न, ही इन जो थींदो, हिन कलर रहिजी वियो आहे, हरगिज़ न, पोइ ही फा आहे, लन माना हरगिज़ न, नेवर एवर, युक़बल क़बूल कबो, मिन्हु हुन खां उहो, वह फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, ऐं उहो आहे आख़िरत में नुक़सान वारनि मां। जेकॾहिं को ॿियो दीन खणी आयो आख़िरत में, पोइ उहो छा मां हूंदो? उहो त खसारे वारो माण्हू हूंदो, उन मां क़बूल न कयो वेंदो। ऐं माण्हू असांजा बहस कंदा आहिनि, साईं पोइ यहूदी एॾा सारा लखे यहूदी आहिनि, साईं पोइ इहे जन्नत में न वेंदा, बाक़ी तव्हां सम्झो था त तव्हां मुस्लमान जन्नत में वेंदव, अफ़ालता आहिनि चङा कोन, बाक़ी यहूदी जेके चङा नेक कम था कनि, ईसाई से ख़ैरातूं करे 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 दुनिया ठाहे ठाहे, हाणे तव्हां वञी दोज़ख में विझंदव। बाबा दोज़ख ऐं जन्नत जो फ़ैसिलो असां नथा करे सघूं, पर असां आयत खे त एक्सप्लेन करे सघूं था पिया न। अलाह पाक चए थो ॿियो को दीन क़बूल न कबो, हल ख़तमु। ऐं उहे जेके ॿियो दीन खणी वेंदो इस्लाम जो बग़ैर, उहो खसारे में हूंदो। असां एतिरो था चऊं जेको क़ुर पाक जी आयत चवे थी पई, हरगिज़ न क़बूल कबो। अलाह साईं जेको आहे हिते चई सघे पियो न, इहा ई फ़र्क़ु आहे क़ुर में सम्झण जो। जॾहिं तव्हां अरबी जा लफ़्ज़ सम्झंदो न, ग्रामर छो इम्पॉर्टेंट आहे, त तव्हांखे लफ़्ज़ जी बीहक सम्झ में ईंदी। हाणे हिते अलाह पाक चई सघिजे पियो न, वम जब तक गैर अल इस्लाम दीनन वबा फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, जेको खणी ईंदो ॿियो त उहो खसारे मां हूंदो। पर अलाह पाक फरमाए थो फलई युक़बल मिन्हु, माना हरगिज़ न क़बूल कबो हिन खां उहो ॿियो दीन हरगिज़ क़बूल न कबो। ही लफ़्ज़ जेके आहिनि ॾाढा ॾाढा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि तमामु। क़ुर पाक तव्हां भली तव्हां वरी तर्जुमो पढ़ी ॾिसो हिन जो, हिन 85 नंबर जो, फलई युक़बल मिन्हु, ही छा थो चवे? इहे टे लफ़्ज़ जेके आहिनि न, ॾाढा ॾाढा ख़तरनाक आहिनि, हरगिज़ क़बूल न कबो। अलाह भला पंहिंजी वादे तो फिरी वेंदो छा? हा मां क़ुर में त हुयो, पर हाणे भला क़बूल था कयूं, ईअं थी नथो सघे। अलाह पाक शाला असांखे महफ़ूज़ रखे ग़लति माना कढण मां, ग़लति अमल करण मां। हिते सईदुल मुफ़सरीन, मां अॻे बि ज़िक्र कयो त हज़रत इब्न अब्बास रज़ी ताला जो कौल आहे त हीअ आयत जेका आहे न, यहूदी ऐं नसारा ॿिन्ही लाइ नाज़िल थी, अहले किताब लाइ। ऐं थियो छा हो त हू जॾहिं मदीने पाक जे मुशरिकनि सां कंहिं ॻाल्हि ते विढ़ंदा हुआ न, त उते ॿ हूंदा हुआ कबीला, बनी औस ऐं ख़ज़र जो मुशरिक हूंदा हुआ। पोइ यहूदी अची उते मदीने पाक में रहिया हुआ। छो रहिया हुआ मदीने पाक में अची रही करे? छो जो उन्हनि खे ख़बर ई त हिकु नबी हिते अचिणो आहे, असां हुनजो इंतज़ारु था कयूं, इन करे अची उते रहिया हुआ। ख़ैबर में बि रहिया, मदीने पाक में बि अची रहिया।
पोइ जॾहिं मदीने पाक जे मुश्किलनि सां हुनजी कंहिं ॻाल्हि ते वेड़ थींदी हुई न, त पोइ वरी छा कंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ईंदड़ नबी आहे हुनखे ख़बर हुई, उनजे वास्ते सां दुआऊं घुरंदा हुआ त उहो आयो त असां तव्हां ते फतह कंदासीं। तॾहिं जेको आहे पोइ छा थियो त अलाह पाक क़ुर में फरमायो न सूरह अल बक़रा जी 89 आयत में, त पोइ जॾहिं आयो उन्हनि वटि ॼातल सुञातल माण्हुनि ख़बर ई न अचे थो पियो त मुनकर थी विया। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मञूं, यहूदी न आहिनि ईसाई, जिन न मञो, जेके ईमान आंदो उन्हनि जी ॻाल्हि न आहे, पर जिन न मञो, पर इहो त हुयो न, त जॾहिं नबी आयो त न मञूं, ज़िद कयूं, बाक़ाइदे ख़बर आहिनि त इहो नबी आहे, पर पोइ पंहिंजी ॻाल्हि केरु छॾे। अलाह पाक फरमाए थो छा असीं असां हिकु न त बरदासीं। टाइम 8 मिंट पिया छा। कीअं हिदायत कंदो अलाह उन क़ौम खे जिन कुफुर कयो। हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे न, हिन में ॻाल्हि सम्झण जी इहा आहे त कीअं हिदायत कंदो अलाह उन क़ौम खे जिन कुफुर कयो, पंहिंजे ईमान आणण खां पोइ काफ़िर थिया। हाणे जेको ईमान आहे, जेके हिदायत मिली, अलाह त हिदायत कसींदो न आहे न। हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि वल्ला यहदी मन यशा, से अलाह से जीअं चाहे तीअं कंदो आहे, पोइ हुनखे मुस्लमान करे छॾिया, हुनखे ईमान वारो करे छॾिया। इहो त अलाह खे जेको आहे न हिकिड़ो चैलेंज करणु आहे, अलाह जी अथॉरिटी खे चैलेंज करणु आहे इहो। ऐं पंहिंजी कमी कोताही खे अलाह से असांखे हिदायत ते रखे, आहियूं वॾा गुनाहगार तमामु हक़ीक़त में। त साईं पोइ मूंखे बसि हीअं हिदायत हुजे हा त हीअं थी वञे हा, या असां सभु मुस्लमान थी वञा, ईमान सां ज़ुल्म था कनि, पोइ अलाह काथे आहे? अस्तगफुरुल्लाह रब्बी। अलाह खे चैलेंज न कजे, अलाह जी हिदायतुनि खे ॾिसजे, उन ते अमल कजे। अलाह पाक चए थो कीअं हिदायत कंदो अलाह उन क़ौम खे, कैफ़ यहदिल्लाहु क़ौमन, कैफ़ माना कीअं, कफ़रू जिन कुफुर कयो, बाद ईमान ईमान आंदो पोइ वरी बेईमान थी विया, मुर्तद चइजे जंहिंखे। व शहिदू अन रसूल, ऐं माना पंहिंजे ईमान खां पोइ उन्हनि शाहिदी बि ॾिनी त पैगंबर सचो आहे। अन रसूल हक़ुन, जो पैगंबर सचो आहे, हक़ आहे। वजाअहुमुल बय्यिनात, ऐं उन्हनि वटि आयूं चिटियूं निशानियूं बि आहिनि, मुअजिज़ा बि आया नबियनि जा, निशानी ॿियूं बि ॾिठूं। वल्लाहु यहदिल क़ौमल ज़ालिमीन, अलाह न हिदायत ॾींदो ज़ालिमनि खे। पोइ जेको माना ईमान आणे उन खां फिरी वियो उहो ज़ालिम आहे। अॼु बि मां चवां थो पियो त इहो मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां पिया, त असां सां मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, डिस्कशन कंदा आहियूं, मां इहो फतवा वतवा जो असांजो अलाह पनाह ॾे कंहिं क़िस्म जो कोन्हे, डिस्कशन कंदा आहियूं। उन में उनजो चवणु अथई अलाह पाक खे पोइ तव्हां साइंसी बुनियाद ते साबित करे ॾियो त अलाह आहे। उनजो डिस्कशन मां हिते ज़िक्र कोन थो कयां, पर मतिलबु चवण जो इहो आहे त तव्हां अलाह जेको चए थो पियो उनखे सम्झण जी कोशिशि न आहे करणी। अलाह खे ई साम्हूं आणणो आहे, जेको काफ़िर बि ईअं चवंदा त अलाह आहे किथे, अलाह असांजा हॾा ॻरी विया त असांजा वरी वरी ठाहींदो, वरी असांखे उथारींदो। अने इहे शयूं जेके आहिनि न, इहे पंहिंजो पाण खे हरू भरू बि ईमान खां परे करणु आहे। टाइम कोन्हे को, न त हिन ते ॿी ॻाल्हि बि हिकिड़ी कजे, पर बहरहाल कीअं हिदायत कंदो अलाह उन क़ौम खे, माना अलाह हुनखे हिदायत कंदो जेको ईमान ते रहे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम सूरह फातिहा में अची वियो न, इहदिन घुरणी आहे हिदायत। उलाइक जज़ाहुम अन अलैहिम लअनतुल्लाहि वल मलाइकति वन्नास अजमईन, उहे इहे माण्हू आहिनि जेको ईमान तां फिरी वियो। हा, उहे कहिड़ा माण्हू आहिनि? उन लाइ बदिलो आहे उन्हनि मथां लानत आहे, अलाह ऐं मलाइकनि हाणे नी माण्हुनि जी। अलाह साईं इहे लफ़्ज़ जेके आहिनि न, ॾाढा हिकिड़ा डिजाइनीदड़ लफ़्ज़ आहिनि इंसान खे, त जीअं हिकिड़ो पंहिंजो ख़ौफ़ त चओ न, ख़ौफ़ ख़ुदा, ख़ौफ़ ख़ुदा साईं छो अलाह रहम कंदो आहे, भई हीअ शयूं अलाह जे रहम जे लाइ त आहिनि, पर ख़ौफ़ ख़ुदा ॼण लाइ आहिनि न। न त हीअ लफ़्ज़ कहिड़ा सवला आहिनि छा पिया? लनत अलाह व मलाइकती, अलाह जी लनत, अलाह जे मलाइकनि जी लनत, ऐं हर ॾींहुं बाणुनि जी जेको आहे लनत। लनत आहे छा ख़बर आहे? लनत आहे रहमत खां परे। लानत अलाल काज़िबीन, कूड़नि ते अलाह जी लानत आहे। माना कूड़ अलाह जी रहमत न ॾिसंदो, जेको कूड़ ॻाल्हाईंदो उनखे अलाह जी रहमत न मिलंदी। अलाह जी रहमत न मिलंदी त पोइ रहम न थींदो, त माना पोइ त गुनाह माफ़ कीअं थींदा? अलाह साईं तूं रहम कर, अलाह साईं तूं रहम कर, अलाह माफ़ी ॾे। बीमार थींदा आहियूं त अलाह साईं रहम कर, नुक़सानु थींदो आहे त अलाह साईं रहम कर, ईअं छो थियो? जॾहिं असां कंहिंखे बीमार कंदा आहियूं त रहम जो न ॾिसंदा आहियूं। जंहिं असां कंहिंखे नुक़सानु ॾींदा आहियूं उन वक़्तु असां कोन सोचींदा अलाह रहम करे। नुक़सानु ॾियण में
कंहिंखे बीमार करण में असां ॾाढा तेज़ आहियूं ऐं असांजो रोज़ जो अमल आहियूं रोज़ जो अमल आहियूं छो जो असांजी ज़ुबान क़ाबू में न आहे बसि असांखे अलाह साईं रहम करे ही मां पंहिंजे लाइ रखियो आहे जेको ग्रामर ॾिसणो चाहे शेयर कंदासीं हिनखे पोइ अॻिते ॾींहुं सम्झिबो अञा थोरो अॻिते ख़ालिदीन फ़ीहा ला युख़फ़फ़ अनहुमुल अज़ाब वला हुम युनज़रून उहे सदाईं रहण वारा आहिनि इन लहनत में जेको दीन इस्लाम छॾे करे ॿी ॻाल्हि कंदो उन जे अलाह पाक सिधी सही इहा ॻाल्हि कई आहे उहे सदाईं रहण वारा आहिनि इन लहनत में माना अलाह जी रहमत खां दूरी दुनिया में दूरी थी वई रहमत खां पोइ त आख़िरत में कहिड़ी मिलंदी पोइ आख़िरत जी ॻाल्हि अलाह पाक हिते बि करे थो पोइ ला युख़फ़फ़ अनहुमुल अज़ाब ख़फ़ीफ़ करणु माना घटाइणु न घटाए वेंदो उन्हनि खां अज़ाब उन्हनि मथां जेको न अन माना उन्हनि मथां उन्हनि खाया उन्हनि मथां अज़ाब वला हुम युनज़रून ऐं न उन्हनि खे ॾींदी वेंदी मोहलत हिकिड़ो थींदो आहे न मोहलत जो मतिलबु थींदो आहे ब्रेक वठणु भई ठीकु आहे हिकिड़ी सज़ा कंहिंखे हले थी पई भला हुनखे 2 महीने जी मोहलत मिलंदी आहे जेल में बि बाबा ठीकु आहे हाणे वञी तव्हां ॿाहिरि वञी सज़ा ख़तमु थी वञी थोरो जेको आहे ॿियो मोहलत मिलंदी वरी 15 ॾींहं वरी पोइ जे सज़ा त मोहलत ई न आहे ही नज़र नज़र न आहे युनज़रून माना इंतज़ारु कया वेंदा हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे इंतज़ारु कया वेंदा ही इंतज़ार जो लफ़्ज़ न आहे ही ॿियो लफ़्ज़ आहे ही मोहलत न ॾिनी वेंदी माना neither will their torment be lightened nor will it be delayed or postponed for a while कॾहिं बि न डिले थींदो न पोस्टपोन थींदो अलाह अस्तगफुरुल्लाह सही सची ॻाल्हि इहा आहे इंसानु सोच पढ़े थो न त पोइ ॾाढो ख़ौफ़ थो थिए हिन ॻाल्हि खां अलाह पाक असांखे अलाह पाक असांखे इस्लाम ते रखे आमीन ख़ालिदीन फ़ीहा इहो थी वियो हिते सॉरी ही ला नाफ़ी आहे माना हिनखे असां पुछंदासीं इहो हुम जेको ही ॻाल्हि मां चवणु पियो चाहियां हिन ते टाइम हाणे कोन्हे को हुम हिते ॾिसो हिते गॾियल बि आयो आहे हीउ अलॻि बि आयो आहे हीउ ज़मीर अलॻि बि थींदो आहे ऐं ज़मीर गॾियल बि हूंदो आहे इहो हुम जेको आहे हिकिड़ो अहिड़ो ज़मीर आहे जेको ॿिनि ईअं हीअं बि अची सघे थो हीअं बि अची सघे थो ठीकु आहे ऐं ॿिनि जो जेको हुमा हूंदो आहे उहो बि गॾियल बि ईंदो आहे अलॻि बि ईंदो आहे पर ॿिया अलॻि ऐं ॿिया सभु या त अलॻि ईंदा आहिनि या त गॾु वारा हूंदा आहिनि ज़मीर ठीकु आहे हिन गॾु वारे खे चइबो आहे मुतसिल ऐं हिनखे चइबो आहे मुनफ़सिल ही लफ़्ज़ ठीकु हथों था अॻिते हिनखे चयूं था 99 सवाइ उन्हनि माण्हुनि जे हाणे अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके ईमान ते आया पोइ वरी मुर्तद ईमान खां फिरी विया पर पोइ छा थियो ग़लती महसूसु थियो त न न न न त ग़लती कई असां पोइ सवाइ उन्हनि जे अल लज़ीन सवाइ उन्हनि माण्हुनि जे ताबू जिन तौबा कई मिम बाद ज़ालिक व असलहू इन ॻाल्हि थियण खां पोइ वरी छा कयो पंहिंजी इस्लाह कयूं न न न इहो ग़लति था कयोसीं पोइ बेशक छा आहे पर इन अलाह गफ़ूर रहीम होॾे होॾे अलाह छा आहे होॾे अलाह अज़ाब थो ॾिए पियो होॾे अलाह अज़ाब थो ॾिए ऐं हिते हिते छा आहे अलाह गफ़ूर रहीम ही छा आयो गफ़ूर रहीम अलाह साईं बख़्शण वारा महिरबान आहे ऐं गफ़ूर रहीम खे कीअं पढ़िबो गफ़ूरुन रहीम न पढ़िबो नून नून बि हिन गफ़ूरुन तनवीन में नून हूंदो आहे माना गुनू थो थिए हिते असां छड़ो गफ़ूरुन पढ़ूं रहीम न पढ़ूं त थींदो गफ़ूरुन पर रहीम अॻितो गॾायो रा ईंदी न त गफ़ूरुन रहीमुन न पढ़िबो रा ऐं रा जो कामिल इदगाम थींदो छा पढ़िबो गफ़ूरुर रहीम तव्हां साईं खे ॾिठो साईं जीअं पढ़ियो न हुनमें साईं पढ़ियो गफ़ूरुर रहीम ॿियो बि हिकिड़ो लफ़्ज़ साईं बिल्कुलु माना तजवीद जे लिहाज़ सां बहितरीनु सुहिणे नमूने सां पढ़ियो माशाल्लाह ठीकु थियो हाणे तफ़सीर हसनात में आहे त 12 शख़्स हुया जंहिंमें अबू आमिर राहिब ही नाला आहिनि हारिस बिन सवेद अंसारी ऐं ही ॿियो माण्हू हुयो उहे मुर्तद थी वञी कुफ़ारनि सां मिलिया मुस्लमान थिया असाब सगोरा पोइ वञी हुन सां मिलिया कुफ़ारनि सां उन में वरी हारिस बिन सवेद अंसारी अल्लाह ताला ज़िक्र अचे थो त उहो तौबा ताइब थियो कुझु वक़्त खां पोइ वरी छा कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे मोकिलियईं पंहिंजो अजदाश मोकिलियईं त माना इहा माना मां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़लती थी वेठी आहे माना ख़बर न पई पर भला मां माफ़ी वठो थो चाहियां मां वापसि थो अचो माना मुंहिंजी भला छा त मुंहिंजी तौबा क़बूल पवंदी मां मुस्लमान थियण थो चाहियां वाक़ई मां जेको फिरी वियो आहे मां वापसि थो चाहियां उनजे हक़ में इहा आयत आई अलाह पाक तरफ़ां त जेके माण्हू पाण जी इस्लाह कई त अलाह महिरबानी आहे पोइ सज़ा न ॾींदो अलाह केॾो माना अलाह साईं महिरबानी आहे इन लज़ीन कफ़रू बाद ईमान सुमज़दादू कुफरन लन तुक़बल तौबतुम ओ ही लफ़्ज़ आयो अथव हरगिज़ न वारो वरी हिते आयत जो मतिलबु छा आहे बेशक उहे माण्हू इन माना बेशक उहे माण्हू जिन कुफुर कयो हो
बाद ईमानहिम, बाद पंहिंजे ईमान आणण जे वरी वधिया वियो कुफर में। हाणे ईमान त आंदऊं, वरी कुफुर कयूं, कुफर खां पोइ छा थी सघे थो पियो? या त वरी तौबा थिए, या कुफुर कंटिन्यू थिए। जीअं कुफुर कंटिन्यू थींदो, माना कुफुर वधंदो वेंदो। अलाह पाक इहा ॻाल्हि थो हिते करे, बेशक उहे जिन कुफुर कयो बैदि पंहिंजे ईमान आणण जे, वरी वधिया उहे कुफर में, त पोइ वरी छा थो चए? लन तुक़बल, हरगिज़ न क़बूल कबी छा? तौबतुहुम, उन्हनि जी तौबा। कुफुर कंटिन्यू आहे, तौबा क़बूल न आहे। उलाइका हुमुद दालिलून, पोइ उहे माण्हू भुलियल आहिनि, उहे हिदायत त न आहिनि। तॾहिं त चवंदुमि सिरात लज़ीन अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन, उहो रस्तो न ॾेखारिजांइ जेके माण्हू भुलियल हुजनि। असांखे सिधो रस्तो ॾेखार, इदिना सिरातल मुस्तक़ीम। जिन जो दीन इस्लाम खां सवाइ अलॻि आहे, या जेके इस्लाम में या दीन मां अचण खां पोइ कुफर जूं ॻाल्हियूं कनि था पिया, उन्हनि खां उन्हनि जी तौबा न आहे। जेके इस्लाम तो क़यामत ॾींहुं इस्लाम खणी न विया, उन्हनि जो ॿियो को दीन क़बूल न आहे अलाह वटि। इन लज़ीन कफ़रू, आयत ख़तम थी थिए पई, रुकू ख़तम थो थिए। इन लज़ीन कफ़रू व मातू वहम कुफ़ारुन, इन लज़ीन कफ़रू, बेशक उहे जिन कुफुर कयो, व मातू, ऐं उहे मुआ, कंप्लीट ॻाल्हि न थी आहे, ॻाल्हि हले थी। व मातू, ऐं उहे मुआ, वहम कुफ़ारुन, काफ़िर थी, कुफ्र जी हालत में, ऐं उहे हुया काफ़िर। फलई युक़बल, ऐं त हरगिज़ न क़बूल कयो वेंदो, वरी हरगिज़ जी ॻाल्हि आई आहे, हरगिज़ न क़बूल कयो वेंदो, फलन मिन अहदिहिम, कंहिं बि हिक खां, मिलल अर्द ज़हबन, मिल माना भरणु, कंहिं शइ खे भरबो आहे न, मिल समावात वल अर्द, इहा दुआ बि आहे जेके रुक मां उथबो आहे त पोइ पढ़बी आहे, सुभान रबिल अज़ीम, समी अल्लाहु लिमन हमिद, रब्बना वलकल हम्द, उन खां पोइ दुआ घुरिजे मिलल अर्द व मिल, मिल समावात वल अर्द वल मिल मां बैनहुम, माना मिल माना भरजण ज़मीन खे, ज़हबन, सोन सां। जेकॾहिं उहे क़बूल न कबो कंहिं बि हिक खां, ज़मीन जे खे भरे अचनि सोन सां, वलिफ्तिदा बिही, ऐं उनखे छा कनि? पंहिंजो फिदियो ॾियनि। फिदियो ॾेई माण्हू पंहिंजो जेको असां ईद जो फिदियो ॾींदा आहियूं न, माना गुनाहनि जो कफ़ारो ॾींदा आहियूं, त जंहिंसां गुनाह असांजा ख़तमु थी वञनि, फिदियो ॾिनोसीं त। पर अलाह पाक चए थो जेकॾहिं इहो फिदियो खणी अचनि, इहो ज़मीन भरे अचनि सोन जी, कंहिंखे थींदी ज़मीन सोन जी? कंहिं वटि आहे? क़यामत ॾींहुं को खणी ईंदो? न खणी ईंदो, पर एतिरी खणी ईंदो बि न, पोइ चवे त अलाह साईं मां दीन तो फिरी वियुमि, हाणे मां सोन आंदो आहे एतिरो सारो, हाणे भला मूंखे माफ़ु कर। फलई युक़बल, हीअं जे न हिकिड़ो माण्हू चएसि फलई युक़बल, हरगिज़ न, इहे क़ुर पाक जा लफ़्ज़ आहिनि। इन करे हीअं चवण जो मक़सदु इहो न आहे त हरूभरू ज़ोर ॾेई पढ़णो आहे, इन खे सिर्फ़ु सम्झाइण लाइ ईअं चइजो थो पियो, त इन जो स्टाइल लफ़्ज़ जी इहा आहे, हरगिज़ न। युक़बल मिन अहदिहिम मिलल अर्द ज़हबन, ज़हब चइबो आहे सोन खे, वलिफ्तिदा बि, जेकॾहिं उहो फिदियो ॾियनि, उलाइका लहम, उन्हनि लाइ आहिनि, उहे ई माण्हू आहिनि, लहम जिन जे लाइ आहे छा? अज़ाबुन अलीमुन, ॾुखो ईंदड़ अज़ाब। मां किसो अॻे कयो, ॾुखो ईंदड़ अज़ाब कीअं थींदो आहे? बुख़ार थींदो आहे न, हिकिड़ो ॿी का बीमारी थींदी आहे, माण्हू वेठो हूंदो आहे, पेर में सूरु आहे, वेठो तकलीफ़ नथी थिए, इलाजु हले थो पियो, अज़ाबुन अलीमुन, ॾुखो ईंदड़। बुख़ार थींदो आहे न, ॾाढो बुख़ार हूंदो आहे, पोइ लिङ ॾुखंदा आहिनि, तकलीफ़ बि हूंदी आहे, सूर बि हूंदो आहे, ऐं लिङ बि ॾुखंदा आहिनि, पोइ अज़ाब बि हूंदो, ऐं उहो ॾुखो ईंदड़ हूंदो। वमा लहुम मिन नासिरीन, ऐं हुननि जो को वारो कोन्हे। ऐं वारो कंहिंजो कोन्हे को? उहे जेको इस्लाम खां बग़ैर ॿियो दीन खणी ईंदा, ऐं जेके इस्लाम खां पोइ फिरी वेंदा, उन्हनि जो को फिदियो क़बूल न आहे, उन्हनि जो को वाइरो कोन थींदो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी हिन में अचे, माना जेके इहा ॻाल्हि न कनि, उन्हनि खे को लहम नासरीन हूंदो, हा, पोइ उन्हनि जो को न को वाइरो थींदो, नबीअ पंहिंजे उम्मतनि जा वाइरू थींदा, इनशा अल्लाह ताला, वल्लाहु आलम बिस्सवाब। अल्हम्दुलिल्लाह, हिते पंहिंजे सां सेशन ख़तमु था कया पिया। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ओवर टू यू साईं नईम साहब। अल्हम्दुलिल्लाह, हिते पंहिंजे सेशन दुआ हिकिड़ी छड़ो इहा कयूं था अलाह खां पिया, त हीउ जेको आहे असां जेको पढ़ियो आहे ऐं सिखियो आहे, कोशिशि कई सिखण जी, अलाह पाक सभिनी खां क़बूल फरमाए, असांजो विहणु सम्झणु अचणु ऐं सिखणु, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं जेका ग़लती थी आहे, अलाह साईं पंहिंजे रहम सां माफ़। आमीन, जज़ाकल्लाह ख़ैर साईं। साईं पोल था करियो या सवाल जवाब था